उरेरोलाल लॻे ॻोठ गाज़ी खान साहिवाल जे रहवासी प्राइमरी उस्ताद मोहम्मद जुमन साहिवाल पंहिंजी न्याणियुनि ऐं पुटनि समेत मिसमात महविश, मिसमात कोसर, मिसमात इल्मास, मोहम्मद यूसुफ, मिसमात आयशा ऐं वजाहत साहिवाल सां गॾु बाअसर माण्हुनि अब्दुर्रहमान साहिवाल, बिलावल साहिवाल ऐं फैसल साहिवाल ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि मरहूमा ज़ाल जे हिसे मां मिलियल 1 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करण खां पोइ खेनि मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बाअसर धुर जेके संदसि ज़ाल पारां मिलियल 1 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे, हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त संदनि ॿनी में बीठल अंबनि जो फसल पिणु पटराए खणी विया आहिनि। हुननि चयो त बाअसर माण्हू हक़ घुरण ते मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बाअसर माण्हू 9 साल गुज़रण बावजूदि संदन हक़ नथा ॾियनि ऐं हक़ घुरण ते असांखे मोतमार धमकियूं ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मसवारनि खां मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो छॾाए साणनि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।